मलीर पीर सरहदी ॻोठ वासिन पारां बुनियादी मसइला हल न थियण ख़िलाफ़ लॻायल एहतजाजी कैंप ॿिए ॾींहं बि जारी। मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतुनि पारां कैंप जो दौरो करे यकजहती जो इज़हार कयो। नवाज़ लीग अॻवान पीर हफ़ीज़ुल्लाह जान सरहदी इंफॉर्मेशन सेक्रेटरी खुरम अब्बास भट्टी पीर सरहदी ॻोठ वासिन पारां मेमन ॻोठ खां रज़ाकाबाद ॾांहुं वींदड़ मुख्य शाहराह ते लॻायल एहतजाजी बुख हड़ताल कैंप जो दौरो करे ॻोठाणनि सां यकजहती जो इज़हार कयो। इन मौक़े ते नवाज़ लीग अॻवान पीर हफ़ीज़ुल्लाह जान सरहदी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कराची शहर जो हिसो हुजण बावजूदि ॻोठ जा बुनियादी मसइला हल न थियण इंतज़ामी जो चिटो सबूत आहे। पीअण जे पाणी लाइ रहवासी दरपदर आहिनि, जॾहिं त सेवरेज जो निज़ाम न हुअण बराबरि आहे। स्कूलनि जूं इमारतूं तोड़े बुनियादी सिहत मर्कज़ खंडरात जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। हितां जा चूंडियल नुमाइंदा मसइला हल करण में का बि दिलचस्पी न वठी रहिया आहिनि। हिन वफ़ाक़ी हुकूमत तोड़े बल्दियात खाते जे आला अमलदारनि खां घुर कई त ॻोठ जा बुनियादी मसइला हल करण लाइ हंगामी बुनियादनि ते क़दम खंया वञनि। ॿी सूरत में ॻोठाणनि सां गॾिजी मेन नेशनल हाईवे ते धरणो हंयो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची